बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलामुअलैकुम प्यारे दोस्तों, एक नए चैनल ते एक नए वीडियो सां गॾु अव्हां जी ख़िदमत में हाज़िर आहियूं। प्यारा दोस्तों, हीअ आहे असांजो सिंधी मीडिया टॉक चैनल, जंहिं असीं अव्हां सां ॻाल्हि कंदासीं सिंधी शोबिज़ दुनिया जे मशहूरु ऐं मक़बूल अदाकारनि ऐं अदाकाराउनि जे बारे में, उन्हनि जी निजी ज़िंदगी ऐं उन्हनि जे मौजूदा ज़िंदगीअ ते। त प्यारा दोस्तों, अॼु जी सेलिब्रिटी आहे रूबी अली, ऐं रूबी अली जे मस्तनि जो राज़ अॼु असां अव्हां सां शेयर कंदासीं। उन खां अलावा इरशाद जागीरानी खां वठी शमन अली मीराली ताईं जी ज़िंदगी जो सफ़र बि अव्हां सां शेयर कंदासीं। उन खां पोइ रूबी अली जी इरशाद जागीरानी सां बेवफ़ाई ऐं इरशाद जागीरानी जी वफ़ा ते बि अॼु हिन वीडियो में नज़र विझंदासीं। अप्रैल 1991 ते उमरकोट में जनम वठंदड़ हीअ छोकिरी, हिन जे बारे में केरु न ॼाणंदो हो त हीअ वॾी थी एॾी वॾी सेलिब्रिटी थींदी ऐं तमामु थोरे अरसे में एतिरी मक़बूलियत माणींदी। रूबी अली खे नंढे हूंदे खां ई अदाकारी जो शौक़ु हूंदो हो, जंहिंजे करे हैदराबाद ऐं कराची टीवी चैनल्स जा चकर लॻाईंदी रही, पर कंहिं बि हिन खे का ख़ासि मोट न ॾिनी। रूबी अली खे आख़िरकार हिकु प्रोग्राम मिलियो जंहिंजो नालो हो यादगिरियूं, जंहिं हिन खे बुलंदीअ जे आसमान ते पुॼाए छॾियो। हुन खां पोइ रूबी अली टिकटॉक, स्नैक वीडियो ते पिणु ॾाढो कमु कयो ऐं मुख़्तलिफ़ गाननि जी मॉडलिंग पिणु कई। रूबी अली खे शुरू में त एतिरी कामयाबी न मिली, पर पोइ रूबी अलीअ जे बोल्ड फ़ैसिलनि जे करे रूबी अली जी फ़ेम जी शुरूआति थी। रूबी अली इरशाद जागीरानी सां पंहिंजो जोड़ो ठाहिण में कामयाबु थी वई, जंहिंजे करे रूबी अलीअ खे तमामु घणी पज़ीराई मिली ऐं सोशल मीडिया ते ॾिसंदे ॾिसंदे रूबी अली छांइजी वई। रूबी अलीअ जे इन मशहूरीअ में सिंध जे मशहूरु शाइर इरशाद जागीरानी जो वॾो हथु आहे। ईअं बि चई सघिजे थो त इरशाद जागीरानीअ रूबी अलीअ खे हिकु सादी छोकिरीअ मां हिकु रोल मॉडल बणाए सिंध मीडिया ते पेश कयो। इरशाद जागीरानी सां रूबी अलीअ जो अफेयर काफ़ी टाइम खां हलंदो अचे थो ऐं हिन महिल बि ॿिन्ही खे काफ़ी शूटिंग्स ते गॾु ॾिठो वेंदो आहे। कुझु ज़रियनि मुताबिक़ ॿुधण में आयो आहे त इरशाद जागीरानी ऐं रूबी अली जे विच में कुझु ॻाल्हियुनि ते इतफ़ाक़ न रहियो आहे ऐं उहे हिक ॿिए खां अलॻि रहण लॻा आहिनि। ईअं लॻी रहियो आहे त रूबी अली पंहिंजूं राहूं जुदा करणु चाहे थी, पर इरशाद जागीरानी अञा बि खेसि दिलो जान सां चाहे थो।